नाज़रीन, पूरे पाकिस्तान जी लाड़काणे में भी किथे वण लगाया विया तो किथे पुरवकार तकरीबूं थियूं 14 अगस्त के हवाले से। अवांखे ॿुधाईंदा हलूं तो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल पारां भी 14 अगस्त के हवाले से हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो जेको जनाबाग में थी गुज़रियो, जिते मुंहिंजी सिंध चैनल के सभिनी दोस्तनि गॾिजाणी कई ऐं उते पाकिस्तान के हक़ में नारा आया ऐं जश्न आज़ादी मल्हायो हुयो। जॾहिं त मुंहिंजी सिंध जे MD ते ऐलान कियो त असीं अस्पताल में फ्रूट या जूस विराईंदा। इंशाल्लाह एक अड़ो अमल करे रही है जेके ॾिसी ख़ुशी थी। असां अॼु अस्पतालुनि में पंहिंजे वसार मुंहिंजी सिंध तरफ़ां मरीज़नि में फ्रूट विराईंदासीं ऐं असां 14 अगस्त ईअं मल्हाईंदासीं। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान की आर्मी जिंदाबाद। जूस खणी आया आहियूं चांडका अस्पताल में जेके मरीज़ आहिनि, जश्न आज़ादी के मौके में खुशी में असां उन्हनि मरीज़नि खे जूस पीआरींदासीं मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल के तरफ़ां। घटवट बावता थी विया आहिनि, हेठों जी एसियूं बिल्कुल बंद आहिनि। नाज़रीन, बावता थी विया आहिनि, सर्जिकल वार्ड ही फ्री आहे। असीं हिते जूस ॾियण आयासीं 14 अगस्त की खुशी में सिंध मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल के पारां, पर अफ़सोस थियो उहो अमल आहे हिते 6 हफ़्तो आहे, चवनि था ॿियो हफ़्तो आहे हिते एसियूं बंदि आहिनि। असां मरीज़नि खां इहो वठंदासीं त एसियूं कॾहिं काॾी बंदि आहिनि ऐं हिननि खे केतिरा मुश्किलात आहिनि। सतों ॾींहुं आहे असां जेको आहे गर्मीअ में मरूं पिया, उन ॾींहुं जेको उहे लाहे विया। अॼु खां माना हफ़्तो अॻु में लाहे आई जंहिं सुभाणे चालू कंदासीं। हींअर ताईं का बि जेको आहे न मिलियो आहे। पेशेंट सभु ईअं ई पिया आहिनि। अच्छा वाजो छा जा परेशान थी चल पेशेंट अॼु कयो अॼु 6 महीना अॻु उन ॾींहुं जेको आहे वरी असां ॿीहर हाणे ऑपरेशन वांडू पंहिंजी जात। अच्छा पहिरियां ऑपरेशन हितां कराई हो? पहिरियां बि हिते ॿिनि टाइम देसी न थी। मरीज़नि खां व्यू वठूं त हिननि खे हिते कहिड़ी मुश्किलात थियूं साम्हूं ॾियणो थो पए। संगत चोथों ॾींहुं आहे मूंखे जिगरे मां मरीज़ पकाए पंहिंजे घर खणी आयो आहे। जेका बि सहूलियत न थिए सिर्फ़ु रुगो मानी जा पिया कराइनि, बाक़ी ॿियो को दवा जी दबदबा खनि ड्रिपनि जी बसि जल्दी मरी आऊं। जी नाज़रीन, अवां पाण ॿुधो, मरीज़नि जो चवणु इहो आहे त हिते हफ़्ते खां 1.5 हफ़्तो थी वियो आहे, एसियूं बंदि आहिनि ऐं जेके पखा आहिनि उहे बि असां पंहिंजे घरां खणी आया आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो सर्जिकल 3। हशर नशर लगो पियो आहे। ही ॾिसो, ही मरीज़ तव्हांजे साम्हूं उहे पखा पंहिंजे घरों था खणी अचनि। असां हिननि खां पुछा था कयूं ॿी कहिड़ी तव्हांखे तकलीफ़ आहे हिन चांडका अस्पताल में? मूंखे तकलीफ़ इहा आहे, थोरी जुकाम थी पियो आहे, डॉक्टर तकल घणे महीने खां पंहिंजी मर्ज़ी आहे मालिकनि रुपए जी शइ या पहिरियां सरकारी मर्ज़ी हाणे उहा बि पैसनि सां थी अचे। हर शइ पखा कोन्हनि, टियों ॾींहुं गर्मी मां मॻां थो, डॉक्टरनि कोई थिए ई नथो, हले ई कमु सुकाए ॾिठो, ग़रीब को ॿुधे ई कोन थो। ही सेठ जेको चओ था तव्हां त असां पैसनि ते वठी आया आहियूं। सेठ मिलंदो फ्रीअ में, हाणे पैसनि था वठी। हे त अॼु मुंहिंजे मुश्किल सां मिलिया न, त मां ॿियों ॾींहुं आहे ड्रिप सेट जो पासो ॿियों ॾींहुं मां वठंदो आहियां। हीअ मुश्किल खां मां वठी आयो आहियां ड्रिप सेट। हीअ जेको आहे मिलियो सरकारी काफ़ी सारी दवाऊं कुझु ॿाहिरां थियूं अचनि, हितां सहूलियत न आहे, सफ़ाई न आहे, मर्दी पंहिंजी थी अचनि था 2 ॾींहंनि खां पहुची नथा ॾियनि, जंहिं महिल दिलि करे अचनि था मर्दी आहे मालिक।
आहे दुनिया ख़ुशियूं मल्हाए रही आहे, पर चांडका अस्पताल में ही ॾिसो एसियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, वार्डनि में मरीज़ तड़पी रहिया आहिनि। ही एसियूं जेके आहिनि ही बंदि लॻियूं पियूं आहिनि बिल्कुलु बि। ही जेके बि एसियूं लॻियूं पियूं आहिनि सिर्फ़ु नाले जे लाइ एसियूं आहिनि, बाक़ी ही बिजली जी हालति ॾिसो, ही चांडका अस्पताल जी बिजली झटका थी हणे ऐं ही एसियूं जेके आहिनि बिल्कुलु बि जेके बि एसियूं लॻियल आहिनि सभु बंदि लॻियूं पियूं आहिनि। ही मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जी टीम